पनुआ के लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमनि जूं पघारूं ऑनलाइन कयूं वञनि जे मुतालबे हेठि ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन सखर डिवीज़न जे सॾ ते मोट में अॼु म्यूनिसिपल कमेटी ऑफिस पनुआकिल में हैदराबाद करार मेहरान एम्प्लॉइज़ यूनियन पनुआकिल पारां मुमताज़ अली चन्नो इमदाद जसकाणी जावेद अहमद कोराई जी अॻवानी में भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। यूनियन जे अॻवाननि चयो त ॿियनि डिपार्टमेंट जा मुलाज़िम पहिरीं तारीख़ ते पघारूं खणी वञनि था, पर लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम 10 तारीख़ ते बि मुश्किल सां पघारूं खणी सघनि था ऐं ॿिए पासे हथरादू पघारुनि मां कटौती बि कई वेंदी आहे। मुलाज़िमनि चयो त पघारूं ऑनलाइन न हुअण करे OZT शेयर करप्शन जे वर चढ़ी वञे थो। ॿियनि में सलाहुद्दीन वाघो, सईद बल्लो, सितार खोखर, अख्तर मलक ऐं ॿियनि भरपूर थी हक़ ऐं असांजे ट्रेज़ी जा नारा लॻाया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।